अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। अच्छा ये पीड़ीअ करे तव्हां डिस्टर्ब थियो था केतिरी तकलीफ़ हिते? तकलीफ़ साईं ॾाढी आहे असां। रोड बंदि थियो थो वञे? हाँ रोड बंदि थियो थो वञे। या रोड ते न हुअणु घुरिजे? न न। भाऊ किथां खां आहियो? कादिम मां। ही हिन लिखाई घणी ॾींहं तव्हां? पंहिंजी लिखाई 200 रुपया आहे। 200 रुपया हिकिड़े पैरो जी। अच्छा विकिरो कंदा पोइ घणी लिखाई ॾींदा? विकिरे खां पोइ 200 रुपया। 200 ख़रीद करण वारो 200 विकिरो करण वारो। हा। अच्छा हिन जी लिखाई घणी आहे बकरी? 400 रुपया। अच्छा 400 रुपया लिखाई या खपाइण महिल ॾींदा? खपाइण महिल 400 ऐं हूअं 100 रुपया। हूअं 100 रुपया? हा। टोटल घणा थिया? टोटल थिया साईं घणा जो 500 500 रुपया तव्हांखे ॼणा? 500 ॼणा। इहो सही आहे? सही न आहे यार। सही न आहे ज़ुल्म ज़ुल्म आहे असां चए ज़ुल्म आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम साईं। किथां खां आई? साईं मोरो बाबा। अच्छा हिन जी घणी ॾींदो? जी साईं। मसालो 100 रुपया ॾींदो हुआ। हर आचर ते? हर आचर 100 रुपया ॾींदा आहियूं। केरु वठंदो आहे? ये पीढ़ीअ में जेको हूंदो आहे ठेकेदार। हिन घणी था वठनि? 1200 रुपया। हिन पीढ़ीअ? जी हाँ। 1200 रुपया न कहा? जी हाँ। केरु थो वठे? जमादार। जी तो रोज़ी बचे थी? जी हाँ रोज़ी बचे। अल्लाह शुक्र आहे। घणा फुटा? जी हाँ 4-5 मण आहे। न ही जगह घणा फुटा? जगह 3 फुट थी वेंदी। 1200 रुपया? जी हाँ। ये पीढ़ी वाला था वठनि? जी हाँ परते पोइते गाह रखंदा आहियूं असां। अच्छा जी हाँ। टोटल जा 1200? जी जी। घणा कोन? घणा न आहिनि पर रोज़ी त असांखे करणी आहे। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। ही पीढ़ी रोड ते थी लॻे पोइ तव्हांखे तकलीफ़ थिए थी? या ॾाढी असांखे तकलीफ़ आहे। रोड कलाक जा कलाक बंदि? कलाक जा कलाक 2 कलाक बंदि थियो वञे न को ट्रैफिक वारा अचनि था न को छा न को सफ़ाई था कनि न को छा। पीढ़ी भला रोड ते सही आहे न? न आज़ादु हुजे सही आहे। बाबा जो नालो छा आहे? नालो मोहम्मद बशीर। किथां खां आहियो? काज़ियुनि खां। हे रेडूं तव्हांजूं? अटान। घटान? जी जी। हिन लिखाई घणी आहे? लिखाई 200 रुपया हिकिड़े जी? हिकिड़े जी 400 200 ॾियण वारो 200 वठण वारो 400। हींअर तूं दाख़िल थियो हुई? 100 रुपया। 100 रुपया? जी जी। माना हिकिड़ो पहिरियों खपाईंदे माना 500 रुपया ॾियणा पवंदा? हा साईं 500 रुपया। अच्छा भई घणा कोन्हनि? घणा आहिनि इहो घणा कोन्हे। महांगाई बि लॻी पई आहे। महांगी आहे घणो आहे न घणा। ऐं पीढ़ी त रोड ते आहे न? रोड ते। रोड कंहिंजो आहे? रोड सरकारी आहे। पोइ छला टैक्सी तव्हां? टैक्स साईं छॾियो था ग़रीबनि खे। घणा छला कई? साईं 5 काया। घणा पैसा ॾिनी जॾहिं पीढ़ी में दाख़िल थियूं? साईं 500-600 माना नाको ॾींदा आहियूं पोइ अॻिते लिखायूं 400-400 रुपया ठेलो हिकिड़ो हिकिड़ो। अच्छा हा भला इहा लिखाई एतिरी आहे पीढ़ी बि रोड ते आहे? साईं रोड ते पीढ़ी आहे त छा कयूं बसि ज़ुल्म कोन्हे? ज़ुल्म त आहे साईं पर ग़रीब माण्हू रोज़ी लाइ सभु को अचे थो। पैसा केरु वठंदो आहे? साईं हाणे ठेकेदार मुंशी वठंदा आहिनि ॿियो केरु वठंदो आहे? अच्छा पीढ़ी जा मालिक जेके पैसा भरींदा आहिनि उहे ॾींदा वठंदा आहिनि। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। भाऊ नालो छा आहे? अली। किथां खां आहीं? सकरंड। हर पीढ़ी ते ईंदो आहीं? जी हाँ। अच्छा ही दुकान तो लॻा ठेकेदार घणा पैसा वठो तव्हां? ठीक है मुख़्तलिफ़ रेट आहिनि पीढ़ियुनि जा। अच्छा हाँ। हिते घणा थो ॾी? हिते ठीक है ॾींदो 1200 रुपया। 1200 में घणा दुकान तव्हांजा? 3 दुकान आहिनि। हर हफ़्ते ईंदा आहियो? हर हफ़्ते में। 1200 रुपया घणा कोन्हनि? जी आहिनि त हिसाब महांगाई आहे भाउ। तूं त रोड जे पासे में ठोई न? पर ठीकु वठंदा पीढ़ी जो। रोड त सरकारी आहे न? सरकार ठीकु वठंदा भाउ पीढ़ी जो। छो था वठनि? तव्हां छो था चओ? त रोड सरकारी जे पासे में तव्हां वेठा आहियो? सरकारी हू चवंदा पीढ़ी जो ठीकु आहे ठीकु ॾियो ॾियणा त पवंदो। घणा कलाक तुम था? तकरीबन 3-4 कलाक वेंदो। 3-4 कलाक में 1200? जी हाँ। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। भाऊ किथां खां आहीं? सकरंद जो। अच्छा खपाइण ई वठो अथई? बतो घणी में थो अथई? 20। हिन 20,000 रुपया। हिन लिखाई घणी ॾींदो तव्हां? 600 रुपया। 600 तव्हां ॾी ऐं जॻह वरितो? उन में 600। टोटल 1200 रुपया। अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। किथां खां आहीं भाउ? हितां सकरंड जा आहियूं। अच्छा हर पीढ़ी ते ईंदो? हर पीढ़ी ते ईंदा आहियूं। ठीकु आहे त घणा पैसा वठंदा? ठेकेदार 100 रुपया वठंदो आहे।